हैदराबाद के हीराबाद वाले इलाके में हथियारबंद फुर दौरान मज़म्मत ते एक जणे खे क़त्ल करे छडियो। फायरिंग में एक जणो ज़ख्मी थी पियो आहे। उन हवाले से तफ़सील लई रहा आहिनि अब्दुल रसूल चांडियो। जी अब्दुल रसूल चांडियो, छा तफ़सील आहिनि? जी हाँ, बिल्कुल। मार्केट थाने जी हद हीराबाद वाले इलाके में पेट्रोल पंप तां बिन हथियारबंदन तरफा फुर करण की कोशिश कई वई, जंहिं दौरान मज़ामत ते हथियारबंदन गोलियूं हणी पेट्रोल पंप मैनेजर आहे उनखे क़त्ल करे छडियो आहे। जॾहिं त फायरिंग दौरान एक शहरी भी जेको आहे उन ज़ख्मी हुजण जा इतला आहिनि। जॾहिं त इन हवाले सां असांजी ॻाल्हि ॿोल थी आहे SHO मार्केट सां, हुनजो चवणु आहे त फुर दौरान गोलियूं लॻण सबबि क़त्ल थियल जेको मैनेजर आहे उनजी सुञाणप मोहम्मद कासिम तौर थी आहे। ऐं जॾहिं त जेको शहरी आहे ज़ख्मी, उनजी जेका सुञाणप आहे उहा अञा ताईं न थी सघी आहे। जॾहिं त मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हिन वक़्तु जेको ज़ख्मी शहरी आहे उनखे सिविल अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे, जंहिंखे फौरी तौर ते तिबी इमदाद फराहम कयो पियो वञे। ऐं जॾहिं त मक़तूल जेको मैनेजर आहे पेट्रोल पंप जो, उनजो लाश पुलिस तहवील में वठी पोस्टमार्टम जे लाइ सिविल अस्पताल हैदराबाद पहुचो आहे, जिते वॾे तादाद में पेट्रोल पंप ते कमु कंदड़ जेके मज़दूर आहिनि, तोड़े मक़तूल जेको मैनेजर आहे उनजा जेके वारस आहिनि उहे पिणु पहुची विया आहिनि। जी अब्दुल रसूल, अवां जी मेहरबानी।